अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, सिजावल बरसां ट्रैक्टर ट्राली ऐं सुजुकी में टक्कर सबब जाति जी दरगाह मुगल बीन जी सालियानी मेले में शिरकत लाइ वेंदड़ न्यू कराची वासी सुजुकी सवार फिदा हुसैन कुंभर, मलूक शाह ऐं सिद्दीक शाह फोत थी विया, जॾहिं त मोहम्मद अली फ़कीर, मोहम्मद नबील ऐं मोहम्मद आबिद शाह सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तालका इस्पताल जाती ऐं सिविल इस्पताल सिजावल नियो वियो, जिते ज़ख़्मी जी हालत ख़राब हुअण करे खेनि ॻणती जोगी हालत में कराची नियो वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर सुल्तान फारूकी जी ख़बर मूजिबि पुलिस जो चवणु आहे त ट्रैक्टर ट्राली ऐं सुजुकी सवारनि सां हादसो पेश आयो आहे। फोती ऐं ज़ख़्मी न्यू कराची जा रहवासी आहिनि, जेके दरगाह मुगल बीन जाति जे मेले में शिरकत लाइ वञी रहिया हुआ। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।